सॼी दुनिया में कश्मीरी शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। 13 जुलाई 1931 ते शहादत माणींदड़ 22 कश्मीरियुनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो आहे त ॾिहाड़ो कश्मीर जे मुसलमाननि जी इस्तक़ामत, मज़ाहिमत ऐं मज़बूत अज़म जी यादि ॾियारे थो। पाकिस्तान जम्मू कश्मीर जे मुसलमाननि जी सियासी, सिफ़ारती ऐं इख़लाक़ी मदद जारी रखंदो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीदनि खे भेटा पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ख़िते में पाइदार अमन तॾहिं ई मुमकिन आहे त कश्मीर मसइलो कश्मीरी आवाम जे उमंगनि बटांदड़ हल कयो वञे। अमेरिकी सदर जी टियाकड़ी फारी तजवीज़ अमन जो दर खोले छॾियो। भारत जो इनकार जंगी ज़हनियत जो सबूत आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी कश्मीरी शहीदनि जे ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त असांजे एतिराम में गोलियुनि जो खाज बणिजंदड़ 22 कश्मीरी शहीदनि जी क़ुर्बानी खे सलाम पेश करियूं था। वालरियल कश्मीर में अक़ीदे, सुञाणप ऐं राय खे रियासती ताक़त ज़रिए दबाइण इंसानी वक़ार जी तौहीन आहे। मोदी सरकार पर डोगरा राज वांगुरु कश्मीरियुनि ख़िलाफ़ ज़ुल्मनि जा पहाड़ किराए रही आहे। शहीदनि जे रत मां बुलंद थींदड़ आज़ादी जे आवाज़ खे दबाए नथो सघिजे। पाकिस्तान कश्मीरियुनि जे आज़ादी जे हक़ जो मुहाफ़िज़, अलमबरदार ऐं सामिन आहे। अमरीका तरफ़ां इसराइल खे तस्लीम करण लाइ कंहिं बि क़िस्म जो दबाउ नाहे। इसराइल बाबति पाकिस्तान जी पॉलिसी कायदे आज़म जे नज़रियनि मूजिबि आहे। अमरीका में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान सईद शेख जो तक़रीब खे ख़िताब चयाईं अमरीका सां लाॻापा वधीक बहितरी ॾांहुं वधी रहिया आहिनि। क्रिप्टो करेंसी में सीड़पकारी लाइ पाकिस्तान वटि झझे मिक़दार में बिजली मौजूदु आहे। मुल्क में चौमासे जे बसकारनि बाद सिंधु दरिया में चाढ़ बरक़रार। कुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,42,093 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,05,957 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 2,60,626 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,60,426 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 68,930 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 25,045 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। बलूचिस्तान में 6 महीने दौरान दहशतगर्दी जे 501 वाक़िअनि में 275 माण्हू मारिजी विया। 133 एहलकार शहीद ऐं 238 एहलकारनि समेत 492 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। दहशतगर्दी वाक़िए में हिकु पोलियो वर्कर बि शहीद थी चुको आहे। बलूचिस्तान जे गरू खाते रिपोर्ट जारी करे छॾी। 6 महीने दौरान शहरनि ते 39 हमलनि में 11 माण्हू मारिजी पिया ऐं 29 ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिबि ग़ैर मक़ामी माण्हुनि ते 14 हमला कया पिया, जंहिंमें 52 माण्हू हयात विञाए वेठा। रतेदेरे में इज्तमाही लॼा लुट जो शिकार सैनी मासूर नीगरी ज़िंदगी जी जंग हाराए वई। मुतासिरा नीगरी दुआबलो इलाज दौरान लाड़काणे अस्पताल में दम ॾेई छॾियो। मड़ तालके अस्पताल आंदो पियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। शुरूआती मेडिकल रिपोर्ट में नीगरी सां इज्तमाही लॼा लुट जी तस्दीक थी हुई। रतेदेरे में ज़हनी माज़ूर नीगरी सां लॼा लुट कंदड़ जवाबदार मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त सीलेरा लाड़े वटि मुक़ाबले दौरान जवाबदार रिज़वान उर्फ़ कालो लोहर मारिजी वियो। ज़हनी माज़ूर नीगरी स्टेडियम वारे इलाइक़े मां बेहोशी वारी हालत में हथ आई हुई। अमेरिकी अखबार न्यूयॉर्क टाइम्स गज़ा में डिघी जंग जो ज़िम्मेवार इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में न्यूयॉर्क टाइम्स लिखे थी त यरगमाली जी आज़ादी जी आज ते नेतन्याहू अप्रैल 2024 में जथबंदी ते रज़ामंदी ज़ाहिर कई हुई, पर जॾहिं इहा ॻाल्हि इसराइली गॾियल हुकूमत जे नाड़ीपारी वसीर ताईं पहुती त उन सख़्त रद्द अमल ज़ाहिर कयो।
सिमोटस ख़बरदार कयो त जेकॾहिं जंगबंदी थी त हू गॾियल हुकूमत मां अलॻि थी वेंदो। जे सबबि नेतन्याहू पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ जंगबंदी खे रद्द करे छॾियो हो। उत्तर कोरिया पारां यूक्रेन जे जंग में रूस जी गैर मशरूत हिमायत जो ऐलान। रूस जे परॾेही वज़ीर सरगई लारोफ जी किम जोंग सां मुलाक़ात। किम जोंग तरफ़ां यूक्रेन तकरार ते रूस जे फ़ैसिलनि जी गैर मशरूत हिमायत जो ऐलान। रूस समलाहियत अहिड़ी कंहिं बि कोशिश जी मुखालफ़त कंदासीं जंहिंसां उत्तर कोरिया जी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी खे नुक़सान पहुचे। उत्तर कोरिया सां हिकमत अमली वारी भाईवारी खे वधीक मज़बूत करणु चाहियूं था।